नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा आहियूं त यूथ पीरियड्स ऑफ पाकिस्तान पारां कोलाब झील जे मुखिया मैदान ते महरूम इम्तियाज़ अली अबड़ो जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट जो आगाज़ थियो। इन मौक़े ते टूर्नामेंट जो ख़ासि महिमान समाजी अख़बार ज़वार मोहर्रम अली अबड़ो, शेर मोहम्मद सेतो, रिटायर SP एंटी करप्शन ऐं यूथ पीरियड्स ऑफ पाकिस्तान जे चेयरमैन वसीम अली अबड़ो पिणु हुआ। टूर्नामेंट में 5 टीमुनि हिसो वरितो। अॼु पहिरियों मैच कोलाब झील किंग्स ऐं कोलाब झील कलंदर विच में थी गुज़रियो, जंहिं में कोलाब झील कलंदर 12 ओवर में 125 रन्सूं 7 विकेटुनि जे नुक़सान ते ठाहियूं, जॾहिं त मोट में कोलाब झील किंग्स 10 ओवर में 85 रन्सूं ठाहे सघी ऐं समूरी विकेटुनि जे नुक़सान ते कोलाब झील कलंदर हाराए वई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।